ॾियणु चाहींदुसि कि रहबर सिंध साईं जीएम सैद पाण खे सिंधी क़ौम थियण जो पैगाम ॾिनो। अगर आसान लफ़्ज़नि में चइजे त पाण सिंधी क़ौम ज़ात परस्ती, मुफ़ाद परस्ती ऐं अलॻि अलॻि क़िस्म जे नज़रिये में विराइजी था पऊं। साईं जीएम सैद पाण खे इहो नज़रियो ॾिनो कि तव्हां सभु हिकिड़ी सिंधी क़ौम आहियो ऐं सिंधी क़ौम खे क़ौम जा क़ौमी फ़राइज़ हूंदा आहिनि, क़ौमी मुफ़ाद हूंदा आहिनि। क़ौमी फ़राइज़ क़ौमी मुफ़ाद छा हूंदा आहिनि? क़ौमी मुफ़ाद इहो हूंदो आहे कि आऊं पंहिंजी ज़ात खे छॾे ऐं क़ौम जे मुफ़ाद खे अवल नंबर ते रखां। छा अॼुकल्ह जे दौर में पुछनि 18 साल पहिरीं तव्हां ॾिसो, 2008 खां पहिरीं तव्हां हिते ॾिसो, छा पाण ॾे हेड़ी बदमनी ऐं चोरी जो निज़ाम हो? अहिड़ो कोन हो। असां नंढा हुआसीं, असां नंढपण में ॾिठो कि अगरि केरु बेईमानी में पकड़ियो वेंदो हो त उनखे शर्म ईंदो हो कि आऊं इहा ॻाल्हि मुंहिंजी निकिरे न। पर अॼु पीपल्स पार्टी जी पुठी 18 सालनि जी हुकूमतनि में असांजे चोर, डाकू, धाड़ेल, 2 नंबर माण्हू सरेआम पालन ऐं क़ौमी कारकुन लिखनि पिया, उन्हनि ते FIR बि थियनि, क़ौमी कारकुन ते FIR बि थियनि, जाली FIR बि थियनि, असांजे सदर साईं ज़ैन शाह ते FIR बि थियनि ऐं छा ते बि थियनि कि पंहिंजी आज़ादी राय सां पंहिंजी हक़ ऐं सच ते हलण जो रस्तो ॿुधाइण क़ौम खे। हक़ ऐं सच छा आहे? क़ुरान शरीफ़ में लिखियल आहे कि अल्लाह साईं रुगो हक़ सां गॾु हूंदो आहे। रब जेको पंहिंजो ख़ालिक आहे, जंहिं हर साह जी शइ खे हिते वजूद में आंदो आहे दुनिया में, उन जो क़ुरान शरीफ़ में लिखियल आहे कि हक़ ऐं सच ईमान जी बहितरीन निशानी आहे। उन फर्द में ईमान ई कोन्हे जेको हक़ जी ॻाल्हि न करे। इहो पैगंबर जो रस्तो आहे, इहो इंसानियत जो रस्तो आहे, इहो असांजे अज़ीम रहबर साईं जीएम सैद जो रस्तो आहे कि जंहिं पाण खे हक़ ऐं सच उन टाइम में पाण खे बुलंद करे ॿुधायो जिथे तसवुर बि कोन हो। पाण खे इन शइ जी क़दर करणी खपे कि रहबर जेको पाण खे रस्तो ॾिनो, या अॼु जेके क़ौमी दोस्तनि, जेके बि असीं जेतिरा बि क़ौम परस्त आहियूं, आऊं सभिनी खे क़ौमी दोस्त चवंदो आहियां, मूं लाइ को फ़र्क़ु कोन्हे। असीं सिंध ते को बि हमिलो पंहिंजी ज़ात ते हमिलो सम्झंदा आहियूं। असीं इहा सोच चऊं था कि तव्हां सभिनी खे अवाम खे, हर माण्हू खे, हर फर्द सिंध जे हर बाशऊर गैरत वारे फर्द खे इहा दिलि में हुजणु खपे कि सिंध ते वार पंहिंजी ज़ात ते वार आहे। चाहे उहो सिंध जा वसीला हुजनि, चाहे उहा सिंध जी ख़ुदि मुख्तियारी हुजे, चाहे उहे सिंध जा क़ौमी कारकुन हुजनि, सिंध जा ॻोठ हुजनि, को बि इलाइक़ो हुजे, पाण पंहिंजे वतन जी पाण मालिकी कंदासूं। ही मुल्क पीपलनि जो कोन्हे, ही असां सिंधी क़ौम जो आहे। पाण इहो न सोचूं कि ही सभु हिननि खे मिलियो आहे, ही हिननि जो थी वियो। इहा गैरत, इहा नज़रियो सचाई जो इमाम हुसैन खां वठी हेसि ताईं सचाई जो जॾहिं बि नालो वठियो वियो आहे त जेको ज़ालिम आहे उहो पंहिंजे भले केतिरे वॾे तख़्त ते वेह, अंदरि महल में वेह, पर ढिॾे थो। नज़रियो अहिड़ो शइ हूंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो मोरो में हिकिड़ो होम मिनिस्टर आहे, कानून हथ में खणी बेगुनाह माण्हुनि खे माराए छॾी, पर उते जी बाग़ैरत अवाम कोन तस्लीम कयो। हाणे होम मिनिस्टर पियो लिखे, छाजे करे? हुनखे ख़बर आहे को बि गैरतमंद मूंखे पंहिंजो देश विकिरण कोन ॾींदो।
साईं जीएम सैद का वठी साईं जलाल महमूद शाह, साईं अमीर हैदर शाह, साईं इमदाद मोहम्मद शाह, साईं ज़ैन शाह, असां जो खानदान सिंध के पांजो वजूद था समझूं। सिंध के पंहिंजो वजूद था समझूं कि सिंध आहे त असीं बयूं, सिंध आहे त असीं बयूं, सिंध जा को बि वार थींदो त असां पहिरीं अॻियां बीहंदासूं। छाजे करे? छोके असांजे रहबर असांखे सचाई जो रस्तो ॾिनो आहे। हमेशा असांखे चयो आहे कि ज़ालिम जे साम्हूं बीहणो आहे ऐं जेको मज़लूम आहे उन सां गॾु बीहणो आहे, चाहे ज़ालिम केतिरो बि ताक़तवर हुजे। ही जेके तव्हांखे पीपला मिलनि था गाॾियुनि में पैसनि सां हलनि पिया, ही कंहिंजो पैसो आहे? ही अवां जो पैसो आहे, ही सिंधी क़ौम जो पैसो आहे। ही सिंधी क़ौम जो पैसो चुराए ऐं तव्हांखे बाइखारीनि खे असां वॾा रईस आहियूं, वॾा सरदार आहियूं। अहिड़ी सरदारी ते लानत हुजे। या कहिड़ी सरदारी आहे जंहिंमें तव्हांजी आवाम बुख बि मरे ऐं तव्हां वतंदा हुननि जा हक़ खाई ऐं तव्हां वरी उते पंहिंजी इहा दौलत खारियो जेकी 2 नंबर आहे। आऊं कंहिं बि ॻोठ वेंदो आहियां, किथे बि वेंदो आहियां सिंध में, आऊं उते जो रस्तो चेक कंदो आहियां, उते जी गली चेक कंदो आहियां, उते जी आवाम जो जी चवंदा आहिनि अंग्रेज़ी में चवंदा आहिनि क्वालिटी ऑफ लाइफ, ज़िंदगी जो मयार चेक कंदो आहियां कि छा हिते जे चङे मुड़ुस हुते जी आवाम लाइ कुझु कयो आहे या न कयो आहे। मूं भले केतिरो वॾो हुजे, आऊं इज़त कोन ॾींदोसांसि, उहो इज़त जे लाइ कोन्हे। अहिड़नि माण्हुनि खे मथे ते चढ़ण जी का ज़रूरत कान्हे। जेॾी महिल अचनि था रली विछाए हिननि खे ॾियूं, छा लाइ ॾियूं? हू तव्हांखे लुटिन था, हुनखे रली विछाए ॾियो। बिल्कुलु असांजी सिंध जी सकाफ़त आहे, असीं मोहबत ॾींदा आहियूं सभिनी लाइ, पर जिथे बि हक़ तलफ़ी थिए थी उते तव्हां उहा ॻाल्हि जेॾी महिल चवंदा आहिनि जॾहिं हक़ खे जेॾी महिल तव्हां नज़र अंदाज़ कंदा आहियो त पोइ उते बेईमानी आम थी वेंदी आहे। अॼु पीपल्स पार्टी जी हुकूमत 18 सालनि 18 साल मतिलबु हिकिड़ो ॿार जवान मर्द थी वञे, 18 साल हुकूमत कई आहे ऐं असांजे नौजवाननि जी हालत ॾिसो कि पेरनि में जुती बि कान पातल, नौकरियुनि लाइ पिया ॻोल्हनि, ॿार पिया रस्तनि ते हलनि, वैक्सीनेशन कान्हे, को जानवर चकणे त वैक्सीनेशन कान्हे। सोचो ही 2025 जो दौर आहे, 2025 जदीद दौर, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर आहे। नेट ते तव्हां हींअर फोटो ठाहे सघो था ऐं उते पाण खे पाणी, गैस, बुनियादी मसइलनि ते पाण खे रखी ठाहे। छा ए सिंध जा वफ़ादार हूंदा? ए वफ़ादार कोन्हनि, हिननि जो नस्लूं वफ़ादार कोन्हनि। ए धरती जा गद्दारनि ऐं धरती जे गद्दारनि लाइ सिंध यूनाइटेड पार्टी पहिरें फोरम ते बीठी आहे कि इन्हनि खां छुटकारो वठी क़ौमी दोस्तूं नौजवाननि खे ऐवाननि में आणींदासूं ऐं इन्हनि खे इक़्तिदार में आणींदासूं ताकि क़ौम जी ख़िदमत कनि। आऊं नौजवाननि खे इक़्तिदार में थो ॾिसणु चाहियां, पावर में थो ॾिसणु चाहियां, हिते जा बुनियादी मसला हल कनि। असां एहतजाज कंदा आहियूं, मसला हाईलाइट कंदा आहियूं, पर आऊं पार्टी में जॾहिं बि मीटिंग में वेंदो आहियां, मुंहिंजो इहो ई चवणु हूंदो आहे कि तव्हां नौजवान लाइ छा था कयो। मुंहिंजो SUP में अचण जो मक़सदु इहो हो कि ही जेके नौजवान मुंहिंजी हम उमिरि आहिनि, आऊं हिननि खे पंहिंजे ॿारनि वांगुरु थो ॾिसां। आऊं इन सोच जो कोन आहियां जेके वॾेरा बोतार सां चवनि था कि आऊं को अफ़ज़ल आहियां, हू घटनि, हू मुंहिंजे ॿारनि वांगुरु आहिनि। जेॾी पाण इहा सोच रखंदासूं कि आऊं हिननि जी ज़िंदगी में अगरि तब्दीली न आणे सघां त पोइ मुंहिंजो जूनियर GM थियण जो छा फ़ाइदो। आऊं अगरि तव्हांजे हक़नि लाइ विढ़ां, तव्हां सां गॾु हुजां, तव्हांजे दुख सुख में गॾु हुजां, तव्हांजा हिते मसला हल कयां, पोइ मूंखे इज़त ॾियो, पोइ मूंखे पटको पारायो।
नौजवाननि खे अॻियां थो आणणु चाहियां। मूं हींअर बि वकार सां ॻाल्हायो पियो, मूं चयोमांनि तव्हां बलदियाती इलेक्शन जी तव्हांजी छा तयारी आहे, त मूंखे कुझु ॻाल्हियूं उन्हनि ॿुधायूं। मूं हुन में इहो ॻाल्हि चईमांनि, मुंहिंजो तव्हां बिल्कुलु जेके इशू ते पाण पॉलिटिक्स कंदा आहियूं, सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जे हर इशू ते सियासत करे थी, हर इशू ते ॻाल्हाए थी, ॿियूं का बि जमात कान्हे जेके हर इशू ते ॻाल्हाए। पर मूं हुननि खे इहो चयो, नौजवाननि खे तयारु कयो, बीडी इलेक्शंस में तयारु कयो, वॾी इलेक्शंस में तयारु कयो, ऐं मुस्तक़बिल पोइ सां मुस्तक़बिल में मूंखे खपनि, ए असां सां गॾु हलंदा, सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जी हक़ीक़ी जमहूरी पार्टी थींदी। ऐं जेॾीमहिल ए सभु जेॾीमहिल पंहिंजा जेके नौजवान ऐवाननि में ईंदा, पोइ तव्हां ॾिसो सरदारनि खे, इन्हनि सरदारनि जो रस्तो बि कोन मिलंदो पाण खे, ए नाला मटे हलिया वेंदा, छोकी हुन ॾींहुं उन्हनि खे ख़बर हूंदी कि सिंध जी बाशऊर गैरतमंद नौजवान क़यादत सिंध जे वजूद लाइ, सिंध जे हक़ लाइ हमेशा कॾहिं बि सौदो कान कंदी। आख़िर में आऊं सियाफ जे दोस्तनि खे तमामु घणो मुबारकबाद ॾींदुसि कि तव्हां तमामु सुठो प्रोग्राम कयो। माज़रत तो चाहियां, थोड़ी देर थी वई असांखे निकिरंदे, असांखे थोड़ा रस्ते में ताज़ियतूं करणियूं हुयूं, इन करे थोड़ी देर थी, पर मूंखे नौजवाननि में उम्मीद आहे, ऐं वॾी उमिरि जा जेतिरा बि असांजा वॾा आहिनि सीनियर दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी खे हिकिड़ी शइ चवणु थो चाहियां कि नौजवाननि जी हिमत वधायो, नौजवाननि जी हिमत वधायो, ए पंहिंजो मुस्तक़बिल बदिलींदा, ए बदलाए खारींदा। जंहिं बि माशरे में नौजवान बाशऊर हूंदो आहे, उहो माशरो ज़रूर तब्दील थींदो आहे। जी सर।